सुप्रीम कोर्ट अॻूणे जज शौकत सिद्दीकी जी बरतरफ़ी ख़िलाफ़ अपील ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। चीफ जस्टिस चयो त इंक्वायरी में इल्ज़ाम ग़लत साबित थिए त छा जज खे हटाइण वारो फ़ैसिलो बरक़रार रहंदो। जिन ते इल्ज़ाम लॻाए वियो असां उन्हनि खे धुर भरणण जो चयो। असां मसइले जो हल ॻोल्हे रहिया आहियूं। केर बि सच नथो ॿुधाए। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी शौकत अज़ीज़ सिद्दीकी जी बरतरफ़ी केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त छा असां मामिलो ॿीहर काउंसिल खे उमाणियूं। जेकॾहिं शौकत सिद्दीकी जा इल्ज़ाम कूड़ा आहिनि त छा थींदो। शौकत सिद्दीकी जेको कुझु चई रहियो आहे मुख़ालिफ़ धुर वारा उनखे कूड़ करार ॾेई रहिया आहिनि। केरु सचो आहे ऐं केरु कूड़ ॻाल्हाए रहियो आहे कीअं पतो लॻाइजे। असांखे मसइले जो हल ॿुधायो। वकील हामिद ख़ान चयो त मुंहिंजे मोकिल जी तक़रीर जी इंक्वायरी जे लाइ जुडिशियल कमीशन जोड़ी वञे। चीफ जस्टिस सवाल कयो त सुप्रीम कोर्ट कीअं ऐं कहिड़े क़ानून तहत कमीशन ठाहे। वकील हामिद ख़ान चयो त सुप्रीम कोर्ट माज़ी में कमीशन जोड़ींदी रही आहे। कासिम सूरी मुल्क में आईनी बहरान जो सबब बणियो छो न संदसि ख़िलाफ़ संगीन गद्दारी जी कार्रवाई कई वञे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ी सां अक़वामी असम्बली जे अॻूणे डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी नाअहलीअ केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस इमासनाथ कासिम सूरी बेतमादी जी रिथ पेश न थियण ॾिनी ऐं मुल्क में आईनी बहरान जो सबब बणियो आहे। अदालत कासिम सूरी ऐं लश्कर ईसानी खे साथी हैसियत में तलब करे वरितो। कासिम सूरी जी केस जे मुक़रर न थियण ऐं स्टे ऑर्डर बरक़रार रहण ते रजिस्ट्रार खे नोटिस जारी। अदालत 3 हफ़्तनि में रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 1 महीने लाइ मुलतवी करे छॾी। तहरीक इंसाफ जे बानी तोशाखाना ऐं 190 मिलियन पाउंड केस में ज़मानत जे लाइ इस्लामाबाद हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। एहतसाब अदालत जो फ़ैसिलो कालअदम करार ॾियण ऐं हतमी फ़ैसिले ताईं ज़मानत मंज़ूर करण जी इस्तदा। तहरीक इंसाफ जे बानी दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त मथिस दाख़िल कयल केस सियासी इंतकाम तहत आहिनि। अॻूणे नैब चेयरमैन आफ्ताब सुल्तान दबाव बावजूद सियासी नवयत जा केस ठाहिण खां इनकार कयो हो। चूंडनि जे हवाले सां फंड खां पासो कयो वञे। चूंडनि जी कवरेज जे लाइ पढ़ी मीडिया जा नुमाइंदा अॻे पाकिस्तान में मौजूद आहिनि। इतलात बाबति वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त पढ़ी साफ़िन ऐं मुबसरनि खे 49 वीज़ा जारी कया विया आहिनि। 2 जनवरी जी तारीख़ गुज़रण बावजूद दरख़्वास्तूं अची रहियूं आहिनि। हेल ताईं 14 मुल्कनि मां दरख़्वास्तूं मिली चुकियूं आहिनि। शहरनि जी हिफ़ाज़त करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। आम चूंडूं वेझो ईंदे ई सियासी अॻवाननि पारां सरगर्मियूं तेज़। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु चिन्नौट में जलसो कंदो। अॻवाननि ऐं कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। अॻूणो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि बहावलपुर में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदो। पाकिस्तान जा ईरान सां लाॻापा भेट थियण बाद PIA ईरानी फ़िज़ाई हदनि जो इस्तेमाल जुज़वी तौरु शुरू करे छॾियो। ज़रियनि मूजिब पाकिस्तान जो कुझु ॾामो ख़लीज ओमान जो फ़िज़ाई रस्तो इख्तियार करे रहियो आहिनि। पाकिस्तान ईरान विच में 26 जनवरी ताईं सफ़ीरनि जी वापसी ते इतफ़ाक़ कयो वियो। तुर्कम बॉर्डर जो सरहदी लंघ 10 ॾींहनि बाद वापारी सरगर्म जे लाइ बहाल। अफ़गानिस्तान मां पहिरीं कार्गो गाॾी 10 ॾींहनि खां पोइ पाकिस्तान में दाख़िल। अफ़गान ड्राइवर्स खे सफ़री दस्तावेज़ ठाहिण जे लाइ 31 मार्च ताईं जी मोहलत ॾिनी वई। इख़्तियारनि मूजिब अप्रैल ताईं बिना सफ़री दस्तावेज़नि जे कार्गो गाॾियुनि जी पाकिस्तान में दाख़िला ते पाबंदी हूंदी। रुस्तम में चोरीअ जी कोशिश दौरान मज़ाहिमत करण ते हथियारबंदनि गोलियूं हणी औरत खे क़तल करे छॾियो। हथियारबंदनि पारां घर मां चोरीअ जी कोशिश दौरान घरधणी सुॼाग थी पिया। मज़ाहिमत करण ते जवाबदार जी फायरिंग में औरत अॻिसा साल ईदन महर मारिजी वई। वासन पारां औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। वाक़िए जो केस दाख़िल न थियो। ऐं गज़ा में इसराइली बर्बरियत जारी। बमबारीअ सबबि 65 शहरी शहीद। इसराइली फोर्सेस जी ख़ान यूनिस जे अल-अमर अस्पताल जे चओ तरफ़ बमबारी। 24 कलाकनि में 190 फ़लस्तीनी शहीद थी विया। 340 ज़ख़्मी थी पिया। शहीदनि जो मजमूई तादाद 25,300 खां वधी वियो। 63,000 खां वधीक ज़ख़्मी। फ़लस्तीनी इख़्तियारनि मुताबिक़ अञा केतिरा ई शहरी मलबे हेठां फाथल आहिनि।